खतरो आ मुखे तहफ़ुज़ खपे। 8-10 ॼणा मुंहिंजे दर ते अची ऐं वॾे आवाज़नि सां धमकी ॾे घर में गिरंदासीं। शदाद कोर्ट में हिकु ॾींहुं अॻु जवाबदारनि पारां लेडी हेल्थ वर्कर फरज़ाना भट्टी ऐं संदसि न्याणी खे हिरासत करे घर अंदरि तशदुद करण वारे वाक़िए जो केस दाख़िल थियण बावजूदि ए सेक्शन पुलिस 24 कलाक गुज़रण बावजूदि को बि तहरुक न वरितो। जवाबदार सरेआम घुमंदा रहिया। पुलिस जी जवाबदारनि अॻियां बेवस सबब जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ लेडी हेल्थ वर्कर एम्प्लॉइज़ यूनियन जे सॾ ते लेडी हेल्थ वर्करनि प्रेस क्लब पहुची एहतजाज कयो, जिते ज़िले अॻवान लाल खातून मुग़ेरी शानिल खोसो ऐं ॿियनि चयो त MP मीर नादिर ख़ान मक्सी जे चूंड तक में औरतुनि खे हिरासत करण ऐं स्कूल वेंदड़ न्याणियुनि जा रस्ता रोके उन्हनि खां ॾाढ जी बुनियाद ते मोबाइल फ़ोन नंबर घुरण वारा वाक़िआ एतिरा त वधी विया आहिनि जो औरत ऐं न्याणियूं घरां निकिरणु बंदि करे छॾियो आहे, जंहिं जो सबूत लेडी हेल्थ वर्कर फरज़ाना भट्टी सां थींदड़ वाक़िए मां ज़ाहिर थियो आहे। हुन चयो त फरज़ाना सां थियल नाइंसाफ़ी वारे वाक़िए जो केस टिनि जवाबदारनि सागर, अदनान ऐं हैदर मक्सी ते दाख़िल हुअण बावजूदि पुलिस खेनि गिरफ़्तारी लाइ कख खणी बीणो बि न कयो आहे, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। हुननि पुलिस खे चेताव ॾिनो त जेकॾहिं 24 कलाकनि अंदरि जवाबदारनि खे गिरफ़्तार न कयो वियो त समूरे ज़िले में लेडी हेल्थ वर्करनि पारां एहतजाज जो सॾु ॾिनो वेंदो। हुननि चयो त उहा सिंध न त आख़िरकार पुलिस कहिड़ी वजह खां बेवस बणियल आहे ऐं FIR जा जवाबदार सरेआम आज़ादु आहिनि। हुननि वस वारनि खां मुतालबो कयो त न्याणी सां इंसाफ़ करे जवाबदारनि खे कानून जे कटड़ में आंदो वञे। गुलज़ार मचांडियो, कोशिश डिजिटल, शदाद।